वैसे हाल जमीनी दौरन जा सब माण्हू पुॼी विया आहिनि फ़ैसिलो शुरू कयो बेगन पोइ ॻाल्हियूं शुरू कजनि इजाज़त आ रहीस पहले तूं ॿुधाए त मीर ॾांहुं तुंहिंजो कहिड़ो पलव रहियल आहे ऐं मीर वारनि तोसां कहिड़ी नाइंसाफ़ी कई आहे रज़ा तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां पहिरें वाढी आहियां मुंहिंजो गुज़र सफ़र इन ते ई हले थो मक़सद जी ॻाल्हि कर परेल फुज़ूल वक़्तु न विञाए रज़ा तव्हांजो ॾांद चोरी थियो तव्हां मूंखे पहिरां भेट लाइ चयो मूंखे कहिड़ी ख़बर चोर केरु हुआ परेल तूं पंहिंजी ॻाल्हि कर रेस जो ॾांद विच में किथां आयो मिरखाना मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मां पाणीअ जे वारे ते वियसि पोइ तव्हां मूंखां बेवाजिबी छो विढ़ियो तोखे पक्का असां तोसां विढ़िया हुआसीं हा सोरहां आना मूंखे पक्का मीर परुअ जो चवणु आहे त तव्हां न आहियो त मूंखे इतबार वठी ॾियो कमदार ही त परेल खे सुका धक लॻा आहिनि असां खूननि जे मामले में बि साख नायूं खणंदा न ई ॾींदाऊं कंहिंखे पोइ परेल जी ज़बान ते एतबार करणो पवंदी परेल तोखे एतबार ॾियण जे लाइ तयारु आहे रेस मीर ख़ान अॼु ॾींहं ताईं न साख खई आहे न कंहिंखे साख ॾिनी आहे बाक़ी जेकॾहिं परेल चए थो त असांखे परेल जी ज़बान ते एतबार आहे हाणे तव्हां असांजा रहिस बि आहियो बोतार बि आहियो जेको बि ॾंडु रखंदो असां भरे ॾियण लाइ तयारु आहियूं मीरखान धुर परेल आहे धक परेल खे लॻाइनि हाणे परेल ते आहे त तव्हां ते ॾंड थो रखे या तव्हांखे माफ़ थो करे रेस असां एॾा मोहताज न आहियूं जो ॾंड माफ़ करायूं हा परेल तोखे केतिरो ॾंड भरे ॾियूं ॿुधाए रज़ा मीरा वारनि बेगुनाह मुंहिंजी बेइज़ती कई बिरादरीअ में ईअं नाहे थींदो बिरादरीअ खे हलाइणो आहे त कसु कसर खाइणी पवंदी रज़ा मीर जो मूंखे ॾंड न घुरिजे अछी ॾाड़ीअ में मुंहिंजी बेइज़ती कयूं बाबा इन जो मूंखे ॾुख आहे मीर खे चओ त मुंहिंजे दर ते हली अची ऐं पटको लाए ज़बान संभाले ॻाल्हाए त ज़बान जी कोकड़ी मूं चके न कढाए तूं एतिरो मोहतबर थी वई जो मुंहिंजी इज़त जी तरफ़ इशारो थो करी मीर तोखे वरी बि चवां थो त ही तॾहिं रस मिठल खाने जो अथई मीर वेह वेह रस वो चओ परेल खे त पंहिंजी हैसियत में रही करे ॻाल्हाए जेकॾहिं हद खां टपी वियो न ये टंग भंगी छॾी थो सांस मिरखाना ये बिरादरी आहे न त पोइ माफ़ी वठण में हद करो परेल पटको मुड़सन जो मान ऐं शान हूंदो आहे तूं छा ॼाणी जेके मुड़स पटको ॿधी ॼाणनि से सिर कटराए बि ॼाणनि था ही पटको मुझे मरण खां पोइ लही सके थो परेल खे कहिड़ी ख़बर आहे हू त रोज़ पंहिंजो पियो थो पटको लहराए बस कानू विच में तुझे ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे रेस खानू असांजो भाउ आहे विच में ॻाल्हाए सघे थो जे खानू विच में ॻाल्हाए सघे थो रहिस त पोइ माठ करे असीं बि कोन वेंदासीं चाचा परेल निधण को न आहे जो तव्हां सभिनी जे साम्हूं हुनजी बेइज़ती कयो जेकॾहिं बिरादरी आहे न त चाचा परेल जो रखियल शर्त मीर खे मञणो पवंदो अहिड़ी बिरादरी खे मीर ठकिराईंदो आहे जे परेल प्यार में मूंखे चए हा न मां दर ते हली वञी भाकुर पाए परचाए असां ये एतिरो मोतबर थी वियो कि मुंहिंजो पटको थो लहराए बड़ी बिरादरी में मीर तोखे वरी बि जाम थो ॾियां तही रस मिठल खाने तॾो अथई होश कर कुझु रस मिठल जो तॾो हुजे या के दुश्मन जो हुजे या के दोस्त जो हुजे मीर हमेशा तॾे जो ई ख्याल कयो आहे इन्हीअ करे त चुप वेठो आहे तो कॾहिं जो परेल जी मुंडी मरोड़े छॾियो समझे छा थो परेल पाण खे मीर खान तूं फ़ैसिलो अध में छॾे नथो वञी सघीं अहिड़ो फ़ैसिलो न आहे मूंखे क़बूल आहे कि में दम मुझे रोके ॾेखारे ॾींहं जाता रहा मीर खान तो मूं हिकिड़े जी न पर हिन सॼी बिरादरी जी राय खे ठुकराए रहियो आहीं
आई त हिन बिरादरी मां का बि उम्मीद न रखजां। मीर ठके तो अहिड़ी बिरादरी खे जंहिंसां हलण जे लाइ पंहिंजी इज़त लड़ाइणी पए। अचो ॾिसां त केरु थो रोके असांखे। तव्हां सभिनी ॾिठो कीअं पंहिंजी ॾाढ मुड़िस ॾेखारे ऐं रेस अॻियां थारे खणी ऐं हलियो थो वञे। हाणे जेकॾहिं कंहिं बि मीर वारनि सां खाइण पीअण रखियो आहे न त उनखे मां पंहिंजे ॻोठ मां तड़े खणंदुसि ऐं आईंदा को बि मूं मां चङाई जी उमेद न रखे।